नाज़िम, खैरपुर सेंट्रल जेल में कत्ल केस जो सजा याफ्ता कैदी फौत थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सैफ फिलपोटो। जी सैफ। जी, खैरपुर सेंट्रल जेल में कत्ल जो केस जो सजा याफ्ता कैदी मुलाजिम वलद मिर्ज़ा खान मुगेरी कुछ अरसो बीमार रहण खां पोइ सिविल अस्पताल खैरपुर जे जेल वार्ड में फौत थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त फौत थी वियल कैदी 2020 में गंबड़ थाणे जी हद में कत्ल कयो हुयो, जंहिं कत्ल गैर कानून तो रसो रखण जे ॾोह में खेसि उमिरि कैद जी सज़ा आयल हुई। ऐं सेंट्रल जेल खैरपुर में कैद काटे रहियो हो। फौती कैदीअ खे 4 ॾींहं अॻु बीमारी सबब सिविल अस्पताल खैरपुर जे जेल वार्ड में मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वियो आहे। फौती कैदी गंबड़ भरिसां ॻोठ मले ॾिनो फुल जो रहवासी ॿुधाए पियो वञे, जॾहिं त हिन वक़्त ताईं कैदीअ जी वारसी न थियण सबब फौती कैदी जो लाश सिविल अस्पताल खैरपुर में पियल आहे। सैफ, जी मेहरबानी।